नाज़रीन, तंगवाणी लग थियल खूनी झेड़े में मारिजी वियल मुजीबुर रहमान जे खून सां इंसाफ़ नाहे थी सघियो, जंहिं ते संदन वार सरापा एहतजाज आहिनि। ॾिसूं था अता हुसैन मलिक जी रिपोर्ट। जी नाज़रीन, गुज़र ॾींहुं बंगवाणी ऐं बखाणी बिरादरी ॿिनि धर में झेड़ो दौरान नौजवान मुजीब रहमान बखण जे माजण खां पोइ संदसि अॼु बखाणी बिरादरी जे औरतनि मर्दनि वॾे अंग में ठुल कंध कुंड सावे ते लाश रखी धरणो हणी पुलिस इंतजाम जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे अचो संदसि वारसनि सां ॻाल्हि ॿोल की उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। एसपी कश्मीर साईं, असां इंसाफ़ नथो थिए, असांजो इंसाफ़ थिए असां सां। असां चऊं था त हाणे जीअं नुक़सानु हुनजो थिए कुझु थिए, असांजो न एफ आर थिए थो। असां कल्ह खां वठी 24 घंटा 25 घंटा थी विया आहिनि, ईअं रुलंदा था वठूं सर। इहो असां सां इंसाफ़ न आहे। असो मुतालबो इहो आहे त एसपी साहब हले पैसा खाधा आहिनि, सूबेदारनि कामोरनि अमीरनि समूरनि पैसा खाई असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे ऐं ज़ुल्म थींदो रहे थो। हिन महिल ताईं पुलिस असां वटि न आयो आहे। 4 कलाक थिया न आया हूं हिते, त कल्ह खां वठी को बि न आयो आहे। न उनखे घर ख़ाली करायूं, न उनजो घर ड्राथाऊं, न उनखे गिरफ़्तार कयाऊं, है न। ॿियनि माण्हुनि जा बि असां सां गॾु ॿियनि जा असांजनि जा हथ भॻा आहिनि, उन्हनि खे धक लॻा आहिनि, उन्हनि जो बि का बि शइ कुझु न थियो आहे हिन महिल ताईं। कल्ह ई तव्हां नौजवान जेको मारियूं बंगवाणी बिरादरी हथियार बंदि हिकु ॾींहुं गुज़रिजी वियो आहे, मुंहिंजा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, पुलिस भला हिते पहुती आहे न। साईं जेको फौत थियल आहे इहो मुंहिंजो पुटु आहे। कल्ह 10 बजे जो वारदात थियल आहे। हिन टाइम ताईं पुलिस असांजो को बि गौर न कयो आहे। न जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयईं, न उन्हनि जे मथां को कार्रवाई आहे। अञा पुलिस जेको आहे उन्हनि जो सपोर्ट थो करे। असां हिते ग़रीबनि बीठा आहियूं कल्ह राति खां हिन टाइम ताईं। हाणे जेको आहे असां रोड ब्लॉक कयो आहे, 3 कलाक थी विया आहिनि। को बि पुलिस सवारो को बि जेको आहे हुकूमत जो माण्हू असां वटि कोई बि न पुॻो आहे। मसइलो नौजवान असां सां ज़ुल्म कयईं, रस्ते से काह करे जो मुंहिंजो मिस्किन खे मारियो वियो। नूरदीन जाम हामिद इन्हनि जा पुट हा सभु गॾु हिन माइट न थिया आहिनि गिरफ़्तार हिन महिल ताईं। अञा असां सां विढ़िया आहिनि, फायरिंग असां ते कया अथनि, ज़ाइफ़ाननि सां कया अथनि। पुलिस पहुतो आहे, पुलिस रुशवा खाधो आहे, पैसा वरितई। ग़रीबनि जो गौर को बि नथो करे। यतीम ॿार अंधो भाव अथसि, अखियुनि मां बि नथो ॾिसे। उन्ही जे लाइ छा मुंहिंजे लाइ बची वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु अता हुसैन मलिक, मेहरान टीवी, तंगवाणी।